इसका मकसद ये है कि जो डायरेक्ट लाइनें हैं और डिफ़ाल्टर कनेक्शंस हैं वो कटवाने हैं और उनके ख़िलाफ़ जो हमारे डायरेक्ट इलीगल बिजली इस्तेमाल कर रहे हैं उनके ऊपर भारी जुर्माना वगैरह भी करना है और डिफ़ाल्टर से मैक्सिमम रेवेन्यू ताकि हम रिकवर सकें और हमारे कंपनी का जैसे फिनंशियल है बेहतर हो सके। सेबको वापडा शदादकोट में CEO सईद अहमद आव जी हिदायतुनि ते रोशनी में पूरे सिंध जियां शदादकोट में भी कुंडा कनेक्शन डायरेक्ट तारुन बकाया जात ऐं बिजली चोरनि ख़िलाफ़ क्रैक ऑपरेशन शहर में मुख़्तलिफ़ महलनि में कियो वियो। कंबर शदादकोट में भी सेबको जे तरफ़ां बिजली जे चोरनि ऐं डिफ़ाल्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी। ज़िले में पहिरियां 8 केस दाख़िल थियल आहिनि ऐं 4 केस अॼु दाख़िल कराया पिया वञनि। बिजली जे रहियल बिलनि समेत बिजली जे चोरनि ते 12 केस दाख़िल थी विया आहिनि। डिफ़ाल्टरनि खां 80 लख खां वधीक उगाड़ियूं विया आहिनि। बिजली जे चोरनि खां 13 लखनि खां वधीक ॾंड वसूल कया विया आहिनि। कमर शदादकोट सेबको पारां बिजली जे चोरनि ऐं डिफ़ाल्टरनि ख़िलाफ़ वधीक 4 केस दाख़िल कराया पिया वञनि। शदादकोट में ऑपरेशन के दौरान सेबको कंबर शदादकोट के एक्सीएन शाह मोहम्मद बाजकानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िले में 8 केस अॻु दाख़िल कया आहिनि ऐं 4 केस अॼु दाख़िल कराया पिया वञनि। अहिड़नि तरह ज़िले में बकाया समेत बिजली जे चोरनि ते 12 केस 40 फ़र्दनि ते दाख़िल थी विया। एक्सीएन सेबको वधीक ॿुधायो त बिजली जे डिफ़ाल्टरनि खां 80 लखनि खां वधीक जॾहिं त बिजली जे चोरनि खां 13 लखनि खां वधीक ॾंड वसूल कया आहिनि। केस में घुरिबल 2 ॼणा गिरफ़्तार भी कराए जेल मोकिलिया विया आहिनि। सेबको एक्सीएन जो चवणु हो त वज़ीर आज़म पाकिस्तान जे हुकूमत वापडा जे वॾनि ऑफिसरनि तरफ़ां सख़्त हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि त जीअं बिजली चोरी डिफ़ाल्टरनि ख़िलाफ़ सख़्त ऑपरेशन जारी आहे। उन मौक़े ते SDO वापडा शदादकोट उज़ैर पठान अली मोहम्मद जतोई अमले समेत पुलिस जी वॾी नफ़री भी साण हुई।